जी नाज़रीन, ताज़िन बरसातन सबबु मीरपुर ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा त पानी बीठो आहे, मगर खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा जेके मुतासिर थिया आहिनि, जिनके सिमनाला ओवरटॉप या सिमनाला घारा पवण जे करे ऐं ओवरटॉप थियण जे करे माण्हू मुतासिर थिया आहिनि, जेके माण्हू बेसहारा मजबूर थी रोडनि ते वेठा आहिनि। उन हवाले सां अॼु हिते मीरपुर ख़ास में MNA मीर मुनव्वर अली टालपुर जी राइशगाह ते हिकु इजलास थियो, जंहिंमें पीपल्स पार्टी जा जेके उहिदेदार हुआ, उन खां अलावा हितां जा असिस्टेंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर या ज़िले जा मुतलका ऑफिसरनि पिणु शिरकत कई। ऐं साॻी तरह हिते जेको सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं ज़िले जो फोकल पर्सन जेको आहे सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल, MPA मीर नूर अहमद भुरगड़ी, उन खां अलावा अॻूणो ज़िले जो चेयरमैन मीर अनवर अली खान टालपुर ऐं हितां जो जेको MNA मीर मुनव्वर अली खान टालपुर जेको सदारत में अॼु हिकिड़ो इजलास थियो आहे, उन में सभिनी खां ज़िले जे हवाले सां तफ़सील बि वरिता आहिनि। उन हवाले सां हितां अचो त सोहेल अनवर सियाल जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे हिते जेको ज़िले जे हवाले सां उहा तव्हांखे ॾसियो त हुनजो सोहेल अनवर सियाल जो छा चवणु आहे। जैसा कि आप सबको पता है कि 4-5 रोज से यहीं पे हूँ। मीरपुर खास डिवीज़न जो है पूरी तरह मुतासर हुई है बरसात की वजह से, ख्वाह वो उमरकोट डिस्ट्रिक्ट हो, ख्वाह वो थरपारकर ज़िले के इस साइड वाली जो है एरिया हो, और मीरपुर खास के हर तकरीबन 9 कोट को तो अभी तक वो ब्रीच चल रहा है। रात में मैं 12:30 बजे तक वहीं पे था, बल्कि 1 बज गया था, मैं वहीं पे था। इरिगेशन डिपार्टमेंट मुकम्मल कोशिश कर रहा है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब की हिदायत पे सारे नुमाइंदे यहाँ पे फोकल पर्सन जो है हरीराम साहब हैं, मीर साहब यहाँ के MNA, वो खुद यहाँ पे बैठे हैं। हता के देखिए कोरोना जैसी मूजी मर्ज की वजह से हर कोई थोड़ा अपना एहतियात भी कर रहा है, उसके बावजूद सारे जो नुमाइंदे हैं वो आपके साथ हैं। हम पूरी कोशिश कर रहे हैं। इरिगेशन LBOD में पहले भी बता चुका हूँ 4600 की डिज़ाइन है, लेकिन आज वो 9600 से ऊपर, कभी 700 कभी 800 के ऊपर, उसके ऊपर जो है वो चल रही है। फिर ये हुआ है कि बरसातें इतनी हुई हैं कि सिम फिर उठी है। ये सारी ऐसी सूरत हाल हुई है कि डिज़ास्टर बन गया है। डिज़ास्टर की वजह से जैसे जैसे आहिस्ता आहिस्ता पानी कम होता जा रहा है, हम वो पानी जो है आगे लेके जाने की कोशिश की थी। कि आपको पता है कि 14वीं रात थी, चांद की रात, इसी वजह से समंदर भी अपने वो हाइट पे था, तो वो पानी जो है वहाँ फ्लो उसका भी स्लो था। अब वो भी फ्लो हमारा तेज़ चलेगा। इसी तरीके से पानी जैसे पूरी कोशिश कर रहे हैं कि शहरों से पानी जो है जितनी जल्दी निकाल हो सके। इरिगेशन सिस्टम का हमने पानी मुकम्मल बंद कर रखा है, ताकि लोग जो हैं भले वो इरिगेशन सिस्टम में अपना पानी डालें, ताकि वो इरिगेशन के थ्रू भी हम कोशिश कर रहे हैं कि शहरों, गाँव और आपके फसल, इन सब को बचाने की मुकम्मल कोशिश कर रहे हैं। इधर ही हैं, हम आपके साथ हैं। हत्ता के आप इससे भी अंदाज़ा लगा लें कि मेरे साथ कल क्या हुआ है, उसके बावजूद आपके साथ हूँ, आवाम के साथ हूँ। इन अच्छी हरकतों से मैं छुप के बैठने वाला नहीं हूँ। इसी तरीके से अवामी खिदमत करूँगा। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो का सिपाही हूँ। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब का वर्कर हूँ। इसी तरीके से चलता रहूँगा। अवामी पार्टी, पीपल्स पार्टी का मेंबर हूँ। अवाम के साथ रहना, अवाम के साथ मरना जानता हूँ। इसी तरीके से आपकी खिदमत करता, सिंध की अवाम की खिदमत करता रहूँगा। अगर आपको कोई सवाल है तो आप मुझसे पूछें। ॾिसो, तव्हां पाण तव्हां उते मौजूदु हो, उते असांजी मोबिलाइज़ेशन जो वॾो प्रॉब्लम आहे। उते काई गाॾी हाणे वञी असां अहिड़ो कोशिशि कई आहे त हिकिड़ो उन जे साम्हूं असां बोरा था ॿधूं, ॿेड़ियुनि जे थ्रू असां होॾे खणी वेंदासीं। परे पासे ॾऊं असां 1-2 क्रेन चेनी जेके आहिनि बिल्डोज़र, उहे पुॼाया आहिनि, कोशिशि करे उते पुॼायो आहे। इंशाल्लाह उमेद इहा आहे त ईंदड़ 24 कलाकनि में असां जेके जक हूंदा आहिनि, जेके लकड़ी जो, उहो काफ़ी कमु असां करे विया आहियूं। उहो कमु करे विया आहियूं ऐं मिट्टी जो जेको कमु आहे उहो स्टार्ट कयूं था। इंशाल्लाह उमेद आहे त सुभाणे ताईं, यानी मुंहिंजी मदद जेका आहे रब जी ज़ात कंदी आहे। ह्यूमनली जेका असांजी कोशिशि आहे उहा इहा आहे त सुभाणे ताईं इहो बंदि थी वञे। ॾिसो, मेन जेका LBOD आहे उन में तव्हां हिसाबु कंदव त 2010 में हिते मुख़्तलिफ़ जायुनि ते 19 खां वधीक मेजर घारा पहुची चुका। हा, 2011 में 19 खां वधीक मेजर घारा। हाणे अलाह जा लख अहसान आहिनि, इहा
मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब जो विज़न हो जंहिं बंदनि खे मज़बूत करायो जो अॼु ओड़ो ई डिज़ास्टर आहे 2011 वारो, पर हिन महिल ताईं असांजे LBOD खे सिर्फ़ु 2 ब्रिज पिया आहिनि, ठीकु आहे, ऐं उहा बि हिकिड़ो ब्रिज त कंप्लीट थी चुको आहे, उहो अलाह जी महिरबानी सां कवर थी चुको आहे, हाणे ॿियो बि इनशाला सुभाणे ताईं थी वेंदो। नंढा नंढा जेके ब्रिजिस आहिनि उन्हनि ते बि असांजी पूरी कोशिशि आहे, जेके काछे लेक या हिते जेके असांजा आहिनि उन्हनि खे बि असांजो मुकमल कमु हले थो, अहिड़ा नंढा नंढा जेके आहिनि उन्हनि खे बि कवर कयूं था, ऐं जसकाणी में आहिनि या अहिड़ा जेके बि आहिनि उते बि इरिगेशन डिपार्टमेंट कमु करे रहियो आहे ऐं तमामु जल्द उहे बि कवर करे वेंदासीं। हिते अफ़सोस इहो थो थिए त हिते कई असांजी नेहुनि ते ऐं ढोरा पुराणा उन्हनि ते असांजूं स्कीमूं 2015 में टेंडर अवॉर्ड थियल आहिनि, पर लोकल माण्हू उन्हनि में वञी कोर्ट में वञी स्टे ऑर्डर वठी आया आहिनि। 5 सालनि खां असांजा इरिगेशन जा प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे स्टे जे करे बंदि आहिनि। जेकॾहिं अॼु उहे प्रोजेक्ट्स हुजनि हा त शायदि 80% मीरपुर ख़ासि में इहे प्रॉब्लम न थियनि। ऐं मां इन तरीक़े सां जेके हिते असांजा पॉलिटिकल अपोनेंट आहिनि उन्हनि जो तव्हां लोकल हिते माण्हू वेठा आहियो, तव्हांखे पाण खे अंदाज़ो आहे त हिते माण्हू उते घर पंहिंजा बिज़नेस फैक्ट्रियूं ठाहियूं वेठा आहिनि इरिगेशन जे सिम नालनि ते, पुराणनि नालनि ते, पुराण ते, त उहे अहसासु कंहिंखे कोन्हे। असां चवंदासीं, मां एडमिनिस्ट्रेशन DC साहिब हिते वेठो आहे, मां उन्हनि खे चवंदुमि त जिते बि अहिड़ी क़िस्म जी इंक्रोच थियल आहे उन्हनि खे इमीजिएटली रिमूव करायो वञे। मां वज़ाहत करे वठां। पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कराची में हिकिड़ो डिज़ास्टर आयो, सभु इंडस्ट्रीज़ एरियाज़ बंदि पिया, जंहिंजे करे टेंट जी स्टेचिंग जो कमु ॾाढो मुतासिर थियो आहे। असांजा स्टेचिस जेके टेंट ऑर्डर ॾिनल आहिनि उहे सिर्फ़ु इन करे, उहे उते जेके इंडस्ट्रियल एरिया आहे उन में पाणी जे बरसातुनि जे करे उते लेबर जेका आहे उहा प्रॉब्लम आहे, त उहा रसद जेका आहे उहा असांजी मुतासिर थी आहे। पर जेके असां वटि स्टॉक में आहे उहे सॼी सिंध में जेके जिते जिते इहे मुतासिर थिया आहिनि इलाइक़ा उते डिस्ट्रीब्यूशन हले थी। हा, नो डाउट जेतिरी मुतासिर थिया आहिनि माण्हू ओतिरो असां पुॼाए न सघिया आहियूं। उन जा कई इशूज़ आहिनि, जीअं मां ॿुधायो त टेंट जेके आहिनि उहे स्टिचिंग प्रॉब्लम आहे। जेको तव्हां ॿुधायो त वेटनरी मां लाइव स्टॉक वारे पंहिंजे मिनिस्टर सां ॻाल्हायां थो त जिते स्टाफ न पहुतो आहे उते मां कोशिशि करे असां इंक्वायरी था करायूं त इहे न त पहुता आहिनि, त मां DC साहिब खे चई थो वञा त अहिड़ी रिपोर्ट जेका उहा ॾियनि त असां उन ते बि एक्शन खणंदासीं ऐं सिंधी अवाम सां गॾु आहियूं। TMS ॾिसो पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे, छो जो हिकिड़ी शइ आहे त डिसमेंटल हिन बरसाति जे करे लॾ पलाण ॾाढी थी आहे। रोडनि ते माण्हू केतिरा बि तव्हां वटि वसाइल हुजनि, उहे वसाइल जेके आहिनि कुदरती आफ़ात आहे, ॾाढी वॾी तबाही हिननि इलाइक़नि में आई आहे। तंहिंजे करे उते असांखे रेस्क्यू जे कम में प्रॉब्लम थिए थो, उते पहुचण में वॾो प्रॉब्लम थो थिए। उहो आहिस्ता आहिस्ता असां कवर करे रहिया आहियूं। इनशाला तमामु जल्द जेको आहे इहो इन प्रॉब्लम खे ओवरकम करे वेंदासीं। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहे MNA मिर मुनवर अली खान टालपुर, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं हिन वक़्तु जर्नली छा सूरत आहे। सर, तव्हां हितां जा MNA आहियो, जर्नली मिरपुर ख़ासि डिवीज़न बल्कि सॼी सिंध जी सूरत हाल तव्हां ॾिसी सघो था बारिशुनि में। तव्हां कीअं था ॾिसो वफ़ाक़ी हुकूमत भला सिंध हुकूमत खे कुझु ॾिनो आहे या सिर्फ़ु बयानबाज़ी ताईं रही आहे? कराची असीं ॾिसो था तमामु घणी बरसाति आहे, एतिरे ताईं सिंध जा जेके आबादगार आहिनि हींअर फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ॾिसो न, बदकिस्मती सां बरसाति जेकी आहे पाण वटि, बरसाति जेकी आहे हिन साल मॉनसून जी 2011 खां पोइ वॾी बरसाति ही पई आहे, जंहिं लोअर सिंध खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। लोअर सिंध में कराची जहिड़ो वॾो शहर जेको वॾे में वॾो रेवेन्यू ॾिए थो वफ़ाक़ खे, तव्हां ॾिठो हिकिड़े ॾींहं जी बरसाति 550 मिलीमीटर कराची में पई आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते तव्हां ड्रेनेज सिस्टम उन मुताबिक़ ठहियलु ई कोन्हे, न कराची जो ठहियलु आहे न इंटीरियर सिंध जो ठहियलु आहे। तंहिंजे करे उन एॾी वॾी बरसाति खे वफ़ाक़ी हुकूमत खे फौरी तौर ते सिंध हुकूमत जी मदद में अचणु खपंदो, जेका वफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ां हेसि ताईं सवाइ तनक़ीदूं, सवाइ हुनजा नुमाइंदा अचनि था पाणी ते वञी बीहनि ऐं उन इलाइक़नि में जिते पाणी तमामु घणो आहे उते तनक़ीदूं कनि था, वफ़ाक़ जी तरफ़ां का मदद कान पहुती आहे। ख़ासि तौर ते जीअं हाणे पाण वारे ज़िले मीरपुर ख़ासि में हिते बरसाति जो नुक़सानु जेको थियो आहे 2011 जी ॿोॾि खां वधीक नुक़सानु मूंखे ॾिसण में अचे पियो। छाजे करे हिते 24 कलाक में बरसाति जेकी पई आहे उन्हनि माण्हुनि खे टपड़ खणणु कोन आहे,
टपड़ माण्हू खणंदा न हारी नारी, अॻे 11 जी बोड आई, 11 जी बोड में ॾींहुं राति ते हलियसि पिए, 11 ई ॾींहंनि में 12-13 ॾींहं पाणी बरसाति पई पए, वक़्फे वक़्फे सां 11-12 ॾींहं। हींअर हिकिड़ी राति हिकिड़ी ॾींहं में बरसाति ॿोड़े ॾियो माण्हुनि खे। माण्हू पंहिंजा अनाज कढी कोन सघिया, माण्हू पंहिंजा सामान कढी कोन सघिया। 11-12 लख जी पॉपुलेशन जो ही ज़िलो आहे ऐं हिन ज़िले में झुडो, नवकोट, तालको कोट गुलामन, डिगड़ी, शुजाबाद, सिंधड़ी, मीरपुर ख़ास, हिन सभिनी में वधि माण्हू मुतासिर थिया आहिनि, वधि में वधि। सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां हेसि ताईं सिंध गवर्नमेंट कराची में छाजे करे जी मिनिस्टर साहब ॿुधायो कराची में बरसाति तमामु घणी पइजी वई, तंहिंजे करे हिकु तरफ़ तवजह घटि हुई सिंध गवर्नमेंट जी। मूं वज़ीर आला साहब सां कराची में फ़ोन ते ॻाल्हायो, मुंहिंजे महिरबानी करे हीउ 11 खां वधीक नुक़सानु थियो आहे, ख़ासि तौर ते हिन ज़िलनि में बदीन आहे, मीरपुर ख़ासि आहे, उमरकोट आहे, मिठी आहे, मिठी में कचा घर तमामु घणा टुटा आहिनि। पर मूंखे हेसि ताईं जेके टेंट हिते मिलिया आहिनि, माण्हुनि जो टेंटनि जो तमामु घणो डिमांड आहे, छाजे करे माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, पटड़ियुनि ते वेठा आहिनि, माण्हू लॾ पलाण में ऐं मथां तव्हां ॾिठी हूंदी वीडियो वायरल थी आहे CM साहब वारे जहाज़ मां वायरल थी आहे, त हेठि समुंड जहिड़ो नक्शो आहे, पूरो पंहिंजो धुड़ो तालको डिगड़ी तालको पाणी हेठि आयल आहे। त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू केॾां वेंदा, इहे माण्हू पटड़ियुनि ते वेंदा, रस्तनि ते वेंदा। 2011 जी जेका बरसाति आई उन में बि ॿोॾ वारी सूरत हाल हुई, छा सबबु LBOD डिपार्टमेंट मौजूदु आहे ऐं उन वटि फंड बि अचनि था, उन बावजूदि जॾहिं हेॾो वॾो तजुर्बो हो, उन बावजूदि अॼु ताईं ॾिसो सॼो जेको हिकु त बरसातूं, ॿिए नंबर ते माण्हू जेके मुतासिर झुडो, नवकोट, ॿियनि इलाइक़नि में बिल्कुलु तव्हां सही था चओ, बिल्कुलु तव्हां सही था चओ। LBOD ते मूं वज़ीर साहब खे अॻे बि चयो आहे, फ़ोन ते ॻाल्हायो तॾहिं बि चयो त मां मुंहिंजो LBOD में जेके लिंक, LBOD बेसिकली छाजे लाइ ठहियो, LBOD ठहियो सिल्ट वाटर जे लाइ, सिलाइन वाटर खे कढण जे लाइ, उनजी कैपेसिटी 4000 क्यूसिक हुई, उहो ड्रेन कोन हुई, पुराण कोन हुई, ढोरो कोन हो। LBOD जो कमु कोन्हे जेको हींअर ई पाणी खणे पियो 10,000 क्यूसिक। बोर्ड में 2011 में LBOD 25,000 क्यूसिक पाणी खयो आहे, तुंहिंजे करे 25,000 क्यूसिक पाणी एतिरो जे नवाब शाह इन पासे मथे बरसातूं तमामु घणियूं हुयूं, उन करे 19 जॻहियुनि तां LBOD खे घारा लॻा, 19 जॻहियुनि तां घारा लॻा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी केॾां वेंदो, पाणी ने वञी शहरनि खे ॿोड़ियो, पाणी वञी ॻोठनि खे ॿोड़ियो ऐं पुराण में धार घारा लॻा। ऐं पुराण में ॿेड़ी में चढ़ी मूं माण्हुनि खे रेस्क्यू कयो, पुराण में मूं इंजीनियर खां पुछियो मुंहिंजो केतिरो पाणी हींअर आहे, चयोसीं हींअर पाणी जेको आहे 8,000-10,000 क्यूसिक आहे। सिंध हुकूमत मुतासिर कब्ज़ा इनक्रोचमेंट कायम अली शाह हुन ज़माने में ऐलान कयो त इहा इनक्रोचमेंट ख़तमु कई वञे। अॼु 9 साल खां पोइ वरी उहा बरसाति पई आहे, हेवी बरसाति, बोड वारी बरसाति, इनक्रोचमेंट पंहिंजी जॻह ते। हिते जेके ॻाल्हियूं कनि था, जेके अलीम आदिल साहब हिते आयो आहे तनक़ीदूं पिया कनि, कुरैशी साहब जी फैक्ट्री पुराणे मथां ठहियलु आहे, हाणे अहिड़े क़िस्म जो इनक्रोचमेंट बंगला पुराणे मथां ठहियलु आहिनि, पुराण जेकी आहे उनखे फौरी तौर ते कब्ज़ा ख़ाली कराया वञनि। अंग्रेज़नि तव्हां ॾिसो अंग्रेज़नि दौर में इहो रेलवे स्टेशन जे गुंदियूं ठाहियूं वयूं, उन्हनि छाजे लाइ गुंदियूं ठाहियूं, इहा पुराण आहे, पुराण जो गेज़िटर में अटकियुनि जे गेज़िटर में 1 माइल पेट आहे, 1 माइल पेट खे हाणे श्रिंक करे 300 फुट ते हाणे हेॾो आहे। तव्हां हिन वक़्तु सिंध हुकूमत जेके मुतासिर थिया आहिनि उन्हनि जो खाध खुराक या पाणी या हुननि जे लाइ कहिड़ो बंदोबस्तु कयो आहे? उन खां अलावा तमामु पुअर बंदोबस्तु आहे। मूं ॻाल्हायो आहे हींअर वज़ीर साहब खे चयो अथमि, फोकल पर्सन साहब खे चयो अथमि, अॼु DC साहब खां मूं पुछियो आहे त चयो त 2300 राशन बैग आया आहिनि, जॾहिं त 5 खां 6 लख माण्हू रस्तनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि, 2300 जेको अटे में लूण जे बराबरि बि कोन्हे। टेंट जेके आया आहिनि उहे तक़रीबन अॼु राति ताईं 2200-2300 टेंट आया आहिनि। 2200-2300 टेंट जी जॻह ते तव्हां मूंखे यकीन करियो, जेके माण्हू वेठा आहिनि उहे उन्हनि जी डिमांड इहा आहे, असांखे दुरमहमद चांग मसलन ॻोठ आहे, झुले में वॾो ॻोठ आहे, पाणी हेठि आहे, उन्हनि जी डिमांड आहे असांखे घटि में घटि 200 टेंट ॾियो, असांजा माण्हू वेठा आहिनि। त हाणे उन मुताबिक़ नेशनल डिज़ास्टर खे में अचणु खपे। पाकिस्तान जो डिज़ास्टर आसिफ़ साहब जे ज़माने में आसिफ़ साहब वॾी हेल्प कई हुई, 10 जी बोड, दरिया जी बोड, 11 जी बोड, हर हफ़्ते 2-2 दफ़ा MPS MNS सां कॉन्टेक्ट कंदो, वीडियो कॉन्फ्रेंस, वर्ल्ड फूड वारनि खे हुन इन्वॉल्व कयो, तॾहिं तव्हांजा माण्हुनि खे अनाज मिलियो पियो, खाधा मिलिया पिया। फेडरल गवर्नमेंट खे सीरियस वठणु खपे। फेडरल गवर्नमेंट जा नुमाइंदा सवाइ गाड़ियूं ॾियणु, फेडरल गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि करियो था, हिन वक़्तु तक़रीबन माण्हू तक़रीबन शहरनि जा इलाइक़ा आहिनि, उनमें ट्रांसफार्मर सड़िया पिया आहिनि, ॿाराड़ियुनि में बिजली असां कंहिंसां ॻाल्हायूं, असां सां वारदा जो इंजीनियर मुश्किल सां ॻाल्हाए थो, चीफ इंजीनियर खे फ़ोन कयूं था, फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हनि,
ऐं मथे जेके लेवल ते सवाल ई पैदा कोन्हे, हू त असां को कोऑपरेट करण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं सिंध में तव्हांखे ख़बर आहे MPs MNA सभु पीपल्स पार्टी आहिनि, ज़्यादा तादाद MP MNA जी उन्हनि जी आहे। माण्हुनि जो ट्रांसफार्मर सड़े थो रमज़ान शरीफ़ में, मुंहिंजो ॻोठ जा ट्रांसफार्मर 3 सड़िया, चई बीह रहियसि, 15 ॾींहं खां पोइ ठहिया, 50 हज़ार रुपये उन्होंने वरता। वो चवंद भाई ये हुक लगाते ऊपर। मुझे भाई कौन लगाता हुक? मेमन साहब इंजीनियर हो, भट्टी साहब हो इंजीनियर, मुख़्तलिफ़ टाइमनि ते। मुझे भाई हुका तव्हांजा हुक लॻाइण, पोइ तव्हांजा लाइनमैन तव्हांजा सुपरवाइज़र था ॾियनि न, छो था लॻाइण ॾियनि? न लॻाइण ॾियनि। तंहिंजे करे वापदार आहे, बिल्कुलु को ताउन कोन था कनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल मौजूदु आहे, जेको सिंध हुकूमत तरफ़ां फोकल पर्सन में मुक़ररु कयो वियो आहे। साॻी तरह अॼु मीरपुर ख़ास में जेको MNA मीर मुनवर अली ख़ान टालपुर जी राइशगाह ते हिकु पार्टी जो हिकिड़ो इजलास बि थियो, उन में ज़िले जे ऑफिसर ने शिरकत कई। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल था करियूं। छा सर तव्हां कीअं पिया ॾिसो, ज़िले में तव्हां फोकल पर्सन आहियो, हिन वक़्तु जनरली छा सूरत हाल आहे मीरपुर ख़ास ज़िले जी? तमामु सख़्तु आहे, ख़राबु आहे। ऐं मुतफ़िक़ तव्हां ख़बर, टियों ॾींहुं वज़ीर आला मूंसां गॾु हुआसीं, उते इहो ई हुनखे अर्ज़ु कई थी वधि में वधि असांखे टेंट ॾिना वञनि 50,000 माण्हुनि जी मानी जा, ऐं मच्छरदानियूं ऐं मलेरिया जी तरफ़ां इमीडिएट कयो छो माल में तमामु बीमारी आहे। मीर अनवर शाहिद आहे, मीर नूर मोहम्मद भुलगी आहे, इहे गॾु मूंसां वेठा, सभिनी लाइ मूं चयो आहे। ऐं इंशाअल्लाह असां जल्द में जल्द इहो माण्हू मुकमल कंदासीं कमु। जीअं सिम नाला जीअं लेवल जलंदा, ईअं पाणी जी सप्लाई तेज़ थी वेंदी वेंदी। सर हींअर सिंध हुकूमत जे तरफ़ां कोई ऐलान वग़ैरह थियो आहे हिननि माण्हुनि जे मुतासिर माण्हुनि लाइ? हिननि जे लाइ चयो अथऊं न साईं, टेंट अचनि पिया, मच्छरदानियूं अचनि पियूं, ऐं मलेरिया दवाऊं ॿियूं मोकिलियूं अथनि, उहो शुरू वञी हींअर। ज़िलो केतिरो % मुतासिर थियो आहे? ज़िलो 80% ज़िलो थियो आहे। हा ठीकु आहे जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे अॻूणो ज़िले जो चेयरमैन मीर अनवर अली ख़ान टालपुर, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। छा सर तव्हां कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु मीरपुर ख़ास ज़िले जी, उन खां अलावा तक़रीबन तव्हां कोट गुलाम छॾो नओं कोट जा इलाइक़ा विज़िट कयल, केतिरो माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं केतिरो वधि खां वधि नुक़सानु थियो? आऊं सम्झां थो त हिन वक़्तु पूरो जेको डिस्ट्रिक्ट आहे मीरपुर खां पाणी जे हेठि आहे, ऐं जेके LBOD वारा इहे कमु करे रहिया आहिनि, मगर जीअं सम्झो वञे त कमु न थियण जे बराबरि आहे। ऐं हिते हींअर सख़्तु ज़रूरत आहे, माण्हू काफ़ी तकलीफ़ुनि में आहिनि। जीअं त हींअर डिस्कस थियो पाणी जे अलावा हिते हाणे त जेको असांखे त मलेरिया जो डपु थी वियो आहे, जो माण्हू कई लखनि जी तादाद में जेके रस्तनि ते अची विया आहिनि, रस्तनि ते वेठा आहिनि। हींअर असीं पंहिंजी तरफ़ां सिंध गवर्नमेंट खे, फेडरल गवर्नमेंट खे अपील कंदासीं हींअर हिनखे सियासत खे छॾे, ऐं माण्हू जेके ग़रीब आहिनि उन्हनि जी लाइ कुझु न कुझु कयो वञे। ऐं तमामु अहम मच्छरनि जी छा सूरत हाल आहे हींअर जेके असांजे माण्हू वेठा आहिनि उनखे मच्छरनि जी त सची पुछो त कल्ह आऊं पाण वञी मूं जेके कैंप में माण्हुनि जा रस्तनि ते विज़िट कया आहिनि, त आऊं चवंदुमि अलाए कीअं माण्हू वेठा आहिनि, लॻे कोन थो यार इंसान खे वेठा आहिनि। उन्हनि खे बि जेके नेट्स मिलिया आहिनि उन न ॾियण जे बराबरि आहिनि। असां हींअर CM साहिबु आयो, ऐं उते वियोसि, उन्हनि उते चयो आहे त जेतिरा वधि में वधि रिलीफ मिली सघे ॾिनियूं वञे। ऐं आऊं मां तमामु सख़्तु ज़रूरत आहे, तव्हां मीडिया वारनि खे चवां थी, तव्हां हाईलाइट कयो आहे, वरी हिते तमामु घणी हालत ख़राबु आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे MPA नूर मोहम्मद भुरगड़ी साहिबु, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मीरपुर ख़ास ज़िले जी, उन खां अलावा साईं जो संदो जेको तक आहे कोट गुलाम जे साइड, उन पास जनरली छा सूरत आहे? सर कीअं पिया ॾिसो केतिरी बरसाति आहे हिन वक़्तु, जेका बरसाति पई आहे उन में नुक़सान जे हवाले सां कीअं पिया ॾिसो, केतिरो नुक़सानु आहे, सिंध हुकूमत उन्हनि जी केतिरी मदद कई आहे? साईं नुक़सान त एतिरे क़दुरु थियो आहे जो फ़सुलु सभु तबाह थी विया आहे, फुटी तबाह, मिर्च तबाह, बसर तबाह, ऐं गॾोगॾु कमांद खे बि जेकॾहिं पाणी निकिरी वियो त ठीकु आहे, न त उहो ई तबाह थी वेंदो हुयो। बाक़ी के बाग़ात जा टुकड़ा के बचनि अंबनि जा या चकुनि जा, उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी फ़सुल में उमेदु कोन रखंदासीं। पाणी बीहण जे करे हिन वक़्तु जेको बि फ़सुलु थोरो घणो जीअं अंब बचिया आहिनि, जीअं 2011 जी बरसाति में अंब बि सफ़ा सड़ी विया, पाण वटि हिते ज़िलो माना ईअं सम्झो त अंबनि जो माना सिंधड़ी अंबनि मशहूरु आहिनि हिते जा। तव्हां कीअं था ॾिसो, इहे अंब बचंदा या फ़सलुनि सां गॾु इहे बि? इंशाअल्लाह बाग़ात बचाइण जी कोशिशि सभु ज़मींदार कनि पिया, जिन जिन जा टुकड़ा आहिनि सभु को पंहिंजे पंहिंजे टुकड़े खे बचाए पियो, उन्हनि जो बंदि ॿधे पाणी ॿाहिरि कढनि पिया। उन खां पोइ अॻियां जेको फ़सुलुनि जो पाणी आहे उहो जिन वटि आहे नेकाल थिम जो, उहो त आसान आहिनि, उन में पाणी कढनि पिया, मिशनूं हणी कहिड़े बि तरीक़े सां कढनि पिया। जिन वटि सिमनि जो वेझो कोन्हे उहे अञा ॿुढा पिया आहिनि। मीटिंगूं थियनि थियूं, असां ॾिसूं था कमिश्नर वटि, डिप्टी कमिश्नर वटि, साॻी तरह वज़ीर आला सिंध हिन खां पहिरीं बि आयो, उते हिननि खे हिदायतूं ॾिनियूं, उन बावजूदि छा सबबु आहे? LBOD जा टोटल सिम नाला सभु जा सभु माना ओवरटॉप थिया आहिनि। उन खां अलावा जेको बि हींअर घारा पिया आहिनि, जीअं नौकट जे अंदरि तव्हां विया हूंदव, 200 फुट खां 600 फुट ताईं घारो अची वियो आहे। ऐं अॼु माना उते एतिरी इंतिज़ामिया, उते लापरवाही आहे, जंहिंजे करे हुतां जा माण्हू सभु मुतासिर थिया आहिनि।
त उते जे ॻाल्हि त ऐं ॿियो त कल्ह ख़ाली CM साहिब सां गॾु अॻु में ख़बर न आहे, पर हिते असां वटि जेको पियो आहे जेको कोट ग़ुलाम मोहम्मद में जेको फैसल काछल साहिब जे वञी वटा टन काटे थो हितां पियो आहे घारो। इहो घारो खाटी न हुअण जे करे इन करे जो असां चवंदा रहियासीं उन CM साहिब खे अर्ज़ु कयो। मूं चयो खाटी न कंदा, जी हा, मूं CM साहिब खे कमिश्नर जे ऑफिस में आवाज़ु उथारियो त खाटियूं करायो, खाटियूं न कंदा सिमनाला उथलंदा, नुक़सानु थींदो, उन जो ख़िमादो हाणे भुगतूं पिया। जेको यूसी ख़ुदादाद, यूसी फैसल काछेलो, रफ़ी काछेलो ऐं उन सां गॾोगॾु उहो अॻिते हलियो वियो, वञी उनखे नुक़सानु पहुचाए त जोरातर 2 के जेका रेस अहमद ख़ान जे नाले सां यूसी आहे उन खे वञी पहुचाए त नुक़सानु। उते जा माण्हुनि खे बि पाणी पहुतो आहे, उते ॾाढो उन्हनि खे नुक़सानु थियो आहे, घर ॿुॾी विया आहिनि ग़रीबनि जा। ऐं उहे ऐं उन खां सवाइ इहे जेके कुदरती घटि हुआ जेके अॻे जा हुआ उन्हनि लाइ बि असां अर्ज़ु कयो हो CM साहिब खे त गुज़ारा इन्हनि जा जेके घटि आहिनि उहे खोड़रायो। जहिड़े नमूने सां फीडर शाख आहे पटान वटां निकिरे थी, उन अंडाला डंड खे क्रॉस करे वई, अंडाला डंड सिकराड़ी जे डंड जे विच में अची वई। जी नाज़िन, हिते जेको अॼु इजलास थियो गॾिजाणी थी, उन में पीपल्स पार्टी जे जियालनि पारां दावूं कयूं वियूं, तंबू नथा मिलनि, पाणी कोन पियो निकिरे, खोड़ सारा जेके ज़िले जा इशू आहे मसइला त उन्हनि साम्हूं रखिया आहिनि। हाणे ॾिसिजे त हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आवाम सां केतिरो साथ ॾियनि था ऐं केतिरो उन्हनि जी मदद कनि था ऐं छा इलाइक़नि मां पाणी निकिरे थो या नथो निकिरे। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर खां।